अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदव। असांजे चैनल ते तव्हांखे ख़ुशि आमदीद। हलूं था अॼु जी दुलाब जी अपडेट जी तरफ़। दोस्तो, दुलाब जेका हाणे एपिसोड अचण वारी आहे उन में जेको ठारे खे सटको मिलंदो मंसूर ख़ान यानी रहज़न जे साम्हूं उनखे सटको ॾियण वारो आहे, कुटको ॾियण वारो आहे। छाजे करे हू बहस कंदो आहे, चवंदो आहे न सोट हिन मूंखे ॾाढो इन ॿिन्ही मारियो आहे, मां हिन खां पंहिंजो साहु वठी पोइ हितां हलंदासीं। हू चवंदो आहे रहज़न अच ठारां बसि छॾ इन ॻाल्हि खे हलूं था। लेकिन हिते दिमाग़ु घुमी वेंदो आहे मंसूर ख़ान जो। पोइ वरी ठारे खे वठी अहिड़ो सटको ॾींदो आहे मंसूर ख़ान रहज़न जे साम्हूं। रहज़न हिते गुसो कंदो आहे, रहज़न चप पइजी वेंदो आहे। अॻे ई हिननि जी पाण में नथी लॻे मंसूर ख़ान ऐं रहज़न जी। छाजे करे रहज़न जेको आहे उहो वरी जेको आहे हिकु मिसाल ज़ालिम इंसान आहे ऐं मंसूर ख़ान वरी चए थो ॻोठ वारनि जे मथां हीउ ज़ुल्म न करे। ऐं हाणे त वरी जॾहिं हुनजे सौट खे कुटको ॾींदो साम्हूं मंसूर ख़ान, हाणे इन जी दुश्मनी पाण में अञा वधी वेंदी। ऐं इहा वार्निंग ॾेई रहज़न पंहिंजे ठारे खे, इन कुटियल ठारे खे वतियूं हितां हलियो वेंदो। ऐं मंसूर ख़ान खे हुनजी माउ बि चवंदी तूं गुस्से ते कंट्रोल कर, कॾहिं तूं वॾो नुक़सानु करे वेंदे जंहिं ते तूं कंट्रोल नथो करें। इहा ई तुंहिंजी ताक़त आहे, ताक़त खे क़ाबू कर। ऐं हाणे जेको आहे रहज़न जेको आहे तव्हां ॾिसंदव दोस्तो, मुराद सां गॾोगॾु मंसूर ख़ान जो बि दुश्मन बणिजी वेंदो।